लाचारा पादरन जे मुंह में वञण जो। चाचा तो मेहरबानी करे उतार ते वञो। अचो खान कमदार किथे आहे? केड़ो कमदार? हाणे वधीक पकाई छड ऐं सही सही ॿुधाए त कमदार किथे आहे? सूबेदार साहब, रईस मूसा खान जो कमदार मूसा खान जी ओताक ते हूंदो ऐं रईस मिठल खान जो कमदार मिठल खान जी ओताक ते हूंदो। हिन गरीब खाने ते छा रखियो आहे? तव्हां मथा रईस मिठल खान एफआईआर दाख़िल कराई आहे त तव्हां कमदार खे अगवा कयो आहे। पोइ मां त हाज़िर आहियां। हलूं थाणे ते। उहो त तव्हांखे हलणो पवंदो, पर इहो ॿुधाए त कमदार किथे आहे? मां सच थो चवां, कमदार असां वटि कोन्हे। कमदार पंहिंजे घर हूंदो, असां वटि अची छा कंदो? जेकॾहिं एतबार नथो अचेव न, हली जांच करे ॾिसो, मां तव्हां सां गॾु आहियां। उनजी त असां पाण जांच कंदासीं। फिलहाल तव्हां असां सां हलो। मां हलण लाइ तयारु आहियां। थाणनि खां मां डिॼंदो न आहियां, पर तव्हांखे जल्दी ख़बर पइजी वेंदी। रईस मिठल मूं मथां कूड़ी दरख़्वास्त कई आहे। हथियार वठोसि। कमदार के हितां खणी विया ऐं तव्हां मुंहिंजे आॾो मुंहुं टंगियो बिठायो। जेकॾहिं तव्हां मूं ॿ टे मरी पवना त मूंखे ॾुख न थिया, पाण सां गॾु मुंहिंजी बि इज़त पामाल करे छॾंदव। हाणे ॾिसो छा टरी वञी मुंहिंजे खे ॾियां थो। वैसे तव्हांजी कावड़ मुनासिब आहे, पर ॻाल्हि परे न आहे वई। कमदार जो पलांद वठिबो, पर ॻाए वॼाए वठिबो। जबार जबार पलांद पुराणा न आहिनि थींदा, पर हीअ सतराजी में करोल मची वेंदो। मां मञा थो रहियसि, पर ही पहिरियों माण्हू न आहे जेको अगवा थियो हुजे। ॾींहं ॾिठे जो धन माण्हुनि जे विच मां मुंहिंजे कमदार खे खंभे खणी विया। इन खां वधीक ॿी कहिड़ी ॻाल्हि थींदी? जेका इज़त खाक में मिली हुई न, उहा मिली वई। रहिस कमदार घर पहुची वियो। कहिड़ो हशर कयो हूंदो कमदार सां? रहिस कमदार सही सलामत आहे। ख़बर आहे मूंखे त मुंहिंजे कमदार खे जान खां कोन मारींदा, पर मीर वारनि सिर्फ़ मुंहिंजी इज़त कराइण जे लाइ इएं कयो आहे। वैसे तव्हांजी इज़त बरक़रार रखण लाइ असां टई भाइर पंहिंजो सिर कुर्बान करे छॾींदासीं। वक़्तु आयो त ॾिसबो। फिलहाल मूंखे अकेलो छॾे ॾियो। वञो, अचो। अचई पई हाणे ॿी सुम्हो। तोबा सारी बस ज़ारीअ जो जहान आहे। रब पायो तो पंहिंजी बाझ करे, बाक़ी ॻाल्हि चढ़जी वई आहे। इहो अदा तूं खैरन सां अचे वई? हाँ माई खैरन अची आहे। इहो अदा ॻोठ में वाईंदी ख़बर ॿुधम त तुंहिंजी सॼे ॻोठ में सरगिस कढी आहे। छा थी पियो? मुड़सन ते महलूं ईंदियूं आहिनि। माई खुदा जो वास्ते तूं जो ॾुख न कर बस। न न न न मां कोन थी ॾुख कयां पई। इहो बस ॾुख इहो आहे त तूं हेतिरी हालत थियण खां पोइ बि जीअरो सलामत वेठो आहे। अड़े अदा वाट ते को दुबो पाणीअ जो कोन हो जो ॿुॾी मरे हा, ॾुख कोन थिए हा। जन्नत इनखे छा थियो आहे माई? कॾहिं कॾहिं इन मुईअ खे मिर्गीअ जो दौरो पवंदो अथसि। खैरां जे सिर जो खैर हुजे, दौरा मूंखे न, हाणे इहे मुड़ुस खे दौरा पिया पवंदा। अड़ी हिन चकर त सही सलामत मोटी आयो थी, पर ॿिए दफ़े ये मीर वारा टंगू भञी अचे उछले वेंदसि। ओ माई खुदा के मन अॻ में परेशान वेठो आहे, वधीक तूं परेशान मूंखे कयो छो आई? मरी नथी वञे पंहिंजे घर, उठ निकुर भॼ। वञा थी मुआ, वञा थी पई।
अलाए छा थो ॻाल्हाए पियो। अरे खैरा जे सिर जो ख़ैर हुजे, खैरा तव्हां जड़न खे गाह बि कोन विझे। हल माई हल, तू मूंखे गाह न विझ, पंहिंजे न मुड़ुस परूअ खे गाह विझ त चरई हो। ये माई पुछण आई न फटन ते लूण बुरकण आई। इने मार पैस जो कम ई हो आहे, पर आन फटन ते लूण बुरकण ॿियो वरी कहिड़ो कम अथसि। दाऊ साहब, हाणे तव्हांखे पक थी वई त कमदार जानू जो केस अदा मिठर कूड़ो दाख़िल करायो। केस कूड़ो मिठल खान छो दाख़िल करायो? दाऊद साहब, मिठल असांखे हरू भरू हथियार खणण ते मजबूर करे रहियो आहे। मीर खान घटि तव्हां बि न आहियो। जेको कुझु तव्हां मिठल खान सां कयो आहे मूंखे सभु ख़बर आहे, पोइ बि मां ख़ामोश आहियां ऐं तोखे आज़ादु थो कयां। इन में बि तव्हांजो को मक़सदु हूंदो। हरू भरू तव्हां मूं मां हथ बि न आयो कढंदा। हाणे मिठल खान जीअं मूसा खान बि सम्झी वियो आहे ऐं मुंहिंजा खीसा गरम थो रखे, तॾहिं त मां थधो थो रहां। दाऊ साहब, तव्हांजा खीसा गरम ई रहंदा, बस तव्हां रुगो थधा रहो। जे मीर मूंसां थधो हलंदो त छॾ मूंसां खां हिन ॻाल्हियुनि खे हलण जी कर। चङो दाऊ साहब। कर ख़बर का तो वञी 12 चक्कर ॾेई मोटी थो अचां। कहिड़ो लाचार ॿार वञण जो? छो हाणे घरां निकिरण बंदि करे छॾियां छा? न चवेसि पुट, हिन खे चई ॼण चूंग ॾिनसी। वञ पुट वञ, देर थी थींदी वञई। बाबा बाज़ार गरम लगी पई आहे, ऐं हे आजो कंहिंजी ॿुधे ई कोन थो। कुझु कोन थींदो, 12 चक्कर ॾेई मोटी थो अचां। बाज़ार गरम लगी पई आहे। कुझु कोन थींदुसि, कंहिं नंढे वॾे जे चई आखे में ई कोन्हे को। वञ पुट वञ, धूड़ पाए वञी। एॾां वञण अजायो आहे। हींअर दिलबर जो दीदार कीअं थींदो, वरी बि दिलबर जो दर्द ॾिसी अचां। काॾे निकिरी विया? अदा ॿाहिरि घिटे में था बीहूं। होटल रुलण न वञो। हिते ई आहियूं दा। तूं खुटको न कर अदा, परे कोन वेंदासीं। अचो अदा। काॾे निकिरी पियो आहीं? अदा दुकान ते पियो वञां। दुकान ते? कहिड़ो कमु अथई दुकान ते? ईअं ई चक्कर ते अदा। ज़रूरत न आहे, हल वापसि घर। अदा अचां थो। चयमि त वापसि हल। ही टाइम न आहे रुलण जो। सॼो मुल्क ॿरियो पियो आहे। ही मुड़ुसु ॾिसो वते थो राति जो रुलंदो। हल घर हल।
जेसी ताणी हुनखे टंगुनि वारी बंदूक हणी घर न विहारींदासीं न त हू कोन सुधरंदो। हाँ मजो, रईस त फुल इजाजत ॾेई छॾी आहे। रुगो इहा अदा जी ठह थी मारे। ॾिसजांइ, हिकु ॾींहुं असांखे गिची में ज़रूरु पवंदी। हाणे हली सुम्हंदो या सॼी राति हिते बीठा हूंदव? हलूं था अदा। अदा हींअर आचर आयो हो। पोइ कयोसीं न पूरो। अदा वीर अची वियो। रईस उन्हनि लाइ कोडकी तयारु करे पियो। 2-3 ॾींहंनि में धमाको ॿुधंदव। अचो। समझाए मां छितो थी पियो आहियां, पर का ॻाल्हि हिनखे दिमाग़ में त वेहे ई कान थी। जॾहिं टंगुनि वारी बंदूकूं लॻंदसि तॾहिं हे मोतबर सुधरंदो। बस अदा हाणे घणी थी अथसि। तोखे केतिरा चकर चयो अथमि हिनखे अकेलो न छॾींदो कर। जेकॾहिं नथो मुड़े न त गॾियो वञीसि। तूं पाण त वती तो अकेलो घुमंदो ऐं इन्हनि खे वरी रोकींदो। जॾहिं मूं जड़ा थियनि पोइ भले राति जो रातियूं घुमंदा वतन, मां न रोकींदोसां। को वक़्तु न कंहिं जहिड़ो, पर इहा ॻाल्हि सम्झनि ई कोन था। पुट हिनखे जेतिरो चवंदे हिनजी इहा ई कार हूंदी। तंहिंखां सुठो आहे माठ करे आराम कयो। छा आराम कयूं बाबा, अंदर ई साड़े छॾियो असांजो। वॾो को निभाग लॻल आहे। 3 ॾींहं फिरियो थो अचे, दीदार ई कोन थो थिए। कंहिंखे चवां केरु आहे? जेका नसीब ॾिने पोइ खणी वेंदी। मासी खेरा न मासी खेरा उन्हनि सां माइटी कई आहे। उहा रांदो ख्वार कंदी। मई जन्नत खे चई ॾिसां। पहिरियां मई जन्नत चवण वठिया, पर कमदार खे पातरायां थो, उहा बि चवण कान वठंदी। कंहिंखे चई कंहिंखे चवां? यार रब तूं का राह खोल। सुभाणे कुझु बि थी पए, दीदार ज़रूरु कबो। जेकॾहिं उन्हनि जे घर में गड़णो पियो त बि गड़ंदुसि, पर दीदार खां सवाइ कोन मोटंदुसि। असां सां ईअं छो थो कयो वञे? को बि एतबार ई नथो करे। ॿाहिरि निकिरंदी हुयसि त कुझु वक़्तु आराम सां गुज़री वेंदो हो। हाणे त ॼण जेल में हुजां। अदा वारनि जो शक त ॾींहों ॾींहुं वधंदो पियो वञे। शक त हूअं ई कनि था। उन खां त सुठो आहे त आचर सां भॼी वञा।